जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। अॻूणे CIA इंचार्ज इफ्तिखार जमाली जो पेट्रोल पंप गैर क़ानूनी हुजण जो इंकशाफ। असिस्टेंट कमिश्नर दादू पुलिस ऐं रेंजर्स साण करे पेट्रोल पंप ते छापो। अॻूणे CIA इंचार्ज जे भाउ आफ्ताब जमाली पारां इंतिज़ामिया सां मुंहुं मारी पुलिस CIA इंचार्ज जे भाउ खे गिरफ़्तार करे वरितो। दादू में अॻूणे CIA इंचार्ज इफ्तिखार जमाली जो पेट्रोल पंप गैर क़ानूनी हुजण जो इंकशाफ थियो आहे। गवर्नमेंट ऑफ एनर्जी एंड पेट्रोलियम पारां 20 मई ते जारी कयल लेटर में पेट्रोल पंप खे गैर क़ानूनी ॼाणायो वियो हो। अहिड़े लेटर बाद असिस्टेंट कमिश्नर दादू डॉक्टर शाहनवाज़ मीरानी पुलिस ऐं रेंजर्स साण करे पेट्रोल पंप ते पहुतो। उन मौके ते पेट्रोल पंप मालिक जे भाउ इफ्तिखार जमाली इंतिज़ामिया सां मुंहुं मारी कई, जंहिं ते पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो। ओॾां राब्ते करण ते SHOA सेक्शन इशफ़ाक़ मंगी जो चवणु हो त गैर क़ानूनी पेट्रोल पंप हलाइण ते केस दाख़िल कयो पियो वञे, जॾहिं त पुलिस ऐं इंतिज़ामिया सां मुंहुं मारी जो पिणु केस दाख़िल कयो वेंदो।